सचो सतराम। सचो सतराम। पांच साहब संत सतराम दास मिशन जे तरफा हलंदर इन सुहानी श्रृंखला में अज दूल्हा दरवेश साईं कन्हैयालाल साहब जन जे वर्सी उत्सव जे प्यार भरे अवसर ते सब उन सच साईं जी रहमत में शामिल आयूं। ये प्रोग्राम संत सतराम धाम भोपाल जी प्यार भरी भूमि ते हली रहियो आहे। सो मालिक सभिनी जी हाज़िरी कबूल करे। असां जॾहिं बि इन्हनि संतनि महात्माउनि दरवेशनि जे द्वार ते ईंदा आहियूं या उनजे नाले ते कंहिं उत्सव जो आयोजन कंदा आहियूं तो उनजो मक़सदु हूंदो आहे पंहिंजे जीवन खे संवारण, पंहिंजी ज़िंदगी खे बणाइण। हिननि संतनि महात्माउनि जी वर्सी खे असां जेको मल्हाईंदा आहियूं, जेके वर्सी वर्सजण चवंदा आहियूं, हक़ीक़त में यह कमाल जी चीज हूंदी आहे। असां अंदर जी उकीर हूंदी आहे, चाहत हूंदी आहे। छाकाणि त हर हिकु इंसान पंहिंजे जीवन में वर्सजण चाहींदो आहे। हर हिकु जीव पंहिंजी ज़िंदगी में कुझु ॾिसण चाहींदो आहे। पर ये संत, ये महात्मा असांखे सम्झाईंदा आहिनि त असुल वर्सजण त उहो आहे जॾहिं असां उन सचे साईं सां मिलूं, जॾहिं पंहिंजी आत्मा खे उन परमात्मा सां मिलायूं, जॾहिं हिन संसार मां जीते अॻिते वधूं। आमतौर असां सभु इंसान जेके बि आहियूं उहे हिक ॿिए ते जीत पाइण जी कोशिश कंदा आहियूं, हिक ॿिए खां वधण जी कोशिश कंदा आहियूं। पर ये संत, ये महात्मा, ये पाण खे मिटाए करे वरसण ॼाणंदा आहिनि। ऐं जेको पंहिंजो पाण खे मिटाईंदा आहिनि, हक़ीक़त में उहे मिटाईंदा न आहिनि पर सब कुछ मटाईंदा आहिनि, सब कुछ बदलाईंदा आहिनि। छाकाणि त जीअं ई हू पंहिंजो पाण खे मिटाए उन मालिक में वास कंदा आहिनि, मालिक सां मिलंदा आहिनि, त पोइ ही पंहिंजो रूप छॾे करे, पंहिंजो तशख़ुस छॾे करे, पंहिंजी मां मिटाए करे मालिक सां मिली पवंदा आहिनि, उन्हनि जो रूप बणिजी पवंदा आहिनि। ऐं पोइ हू ईअं ई समाइजी वेंदा आहिनि जीअं पाणी जी बूंद एसि ताईं बूंद रहंदी आहे जेसि ताईं सागर सां न मिले। जे घड़ी सागर सां मिली बूंद त मिटजी वेंदी आहे, पर बूंद सागर सां मिली सागर बणिजी वेंदी आहे। ऐं हक़ीक़त में उहो ई वर्सजण आहे, उहो ई कुझु बणजण आहे। जॾहिं पाण मिटाए करे मालिक सां मिलण, उनजो रूप बणिजी वञण, उनजी रहमत बणिजी वञण, उनजी शक्ति बणिजी वञण, उनजी आसीस बणिजी वञण, सब कुछ उहो थी वञण जेको उहो मालिक आहे। ऐं हक़ीक़त में
उहो जेको वरचण आहे उहो अहिड़ो आहे जेको वरी कॾहिं मिटंदो ई न आहे, ऐं न कॾहिं मिटंदो आहे न कॾहिं मटंदो आहे। बसि हू उनजो रूप भरिजी वेंदा आहे। इन करे असां संसार में ॾिसंदासीं जेतिरो बि कुझु गॾु कंदा आहियूं, जेतिरो ई वैभव हुजे, इज़त हुजे, शोहरत हुजे, दौलत हुजे, कुझु बि हुजे, सभु कुझु वक़्त सां मिटजी वेंदो आहे। पर जेके पाण मिटाए या पाण मटाए मालिक सां मिलंदा आहिनि त पोइ उहो मालिक कॾहिं मिटजण वारो हूंदो ई न आहे। उहो त सदाई अविनाशी हूंदो आहे, सदाई रहण वारो हूंदो आहे, सदाई कायम दायम हूंदो आहे। तंहिंजे करे उहे संत महात्मा देव अवतार सां ॾिसंदासीं जेके उन मंज़िल ते पहुता त पोइ जीअं मालिक हमेशह रहंदो आहे, हू बि उन्हनि खे पाण वांगुरु हमेशह जे लाइ ज़िंदा करे छॾींदो आहे। इन करे संतनि महात्माउनि देवनि अवतारनि खे ॾिसंदासीं, कंहिंखे 100 साल थिया, कंहिंखे 100 साल थिया, कंहिंखे 1000 साल थिया, कंहिंजो त पतो ई कोन्हे कॾहिं थिया, पर उनजे बावजूद अॼु ताईं ज़िंदा रहंदा आहिनि। अॼु ताईं उनजे नाले ते केतिरो कुझु थींदो रहंदो आहे, केतिरा सत्कर्म थींदा आहिनि, केतिरा संस्कार ईंदा आहिनि, केतिरा गुण भरबा आहिनि, केतिरियूं रहमतूं मिलंदियूं आहिनि। छाकाणि त हुननि पाण मिटायो ऐं मालिक उन्हनि खे मिटाइण न ॾिनो, पर मटाए करे पाण में समाए छॾियो, यानी पंहिंजो रूप ॾेई छॾियो, हमेशह जे लाइ ज़िंदा करे छॾियो। तंहिंजे करे वरसी हक़ीक़त में असांखे असुल वरसजण सेखारींदी आहे। त असुल वरसजण छा आहे? संसार में असां जेतिरो ई वधूं, जेतिरो ई वसूं, पर थोरे वक़्त जे लाइ, पर असुल वरसजण त पोइ उन मालिक सां मिलण आहे। छाकाणि त हू कॾहिं ख़तम थींदो ई न आहे, ऐं पोइ हू सदाई वसंदा रहंदा आहिनि, वरसंदा रहंदा आहिनि, सदाई ज़िंदा रहंदा आहिनि, अमर रहंदा आहिनि, ऐं सभु कुझु उहो पाए वठंदा आहिनि। हक़ीक़त में अॼु पाण साहब दूल्हा दरवेश साईं कन्हैयालाल साहिब जन जी वरसी जे मौके ते गॾु थियासीं, ऐं वरसी जो मक़सदु हक़ीक़त में मालिक सां मिलण आहे, मालिक सां हिकु थियण आहे, ऐं उन साईं असांखे सदाई उन सचे साईं सां मिलण सेखारियो। जेको बि कार्य हुजे, जेको बि कुझु हुजे, पर सभु कुझु उन सचे साईं जे हथ में आहे, उहो ई कंदो, सभु कुझु उहो ई रखंदो। ऐं इन करे वो विश्वास, वो यकीन, वो जो समर्पण, वो जी भावना, वो जो प्रेम, वह आस्था, वह एतिरी त मज़बूत हूंदी जो उहा ॼण पूरे ब्रह्मांड जी शक्तियुनि खे गॾु करे रखंदी। हू जॾहिं बि उन सचे साईं ते रखी करे कुझु बि चवंदो त पोइ उनजो विश्वास ऐं यकीन उनखे बदिलाए छॾींदो। जीअं हिकिड़ी माता ॾाढी बीमार हुई, उनजा चांस कोन, उनखे पंहिंजो नौजवान पुटु राड़की साहिब में वठी आयो, ऐं हू तक़रीबन कोमा में हुई, ऐं हू पंहिंजी माउ खे 1.5 साल वटि रखी करे वेठो, ऐं साईं आराम में हो। हम चयो साईं जीअं अचनि त आसीस करनि, सही थी वेंदी। एतिरो हिकिड़ो सही ठाहियो, उनजो ॾिठो त उनखां पुछाई, उन चयुसि मुंहिंजी माउ बीमार आहे, जल्दी अस्पताल खणेसि।
जल्दी वठी वञेसि, बचण जा चांस वैसे ई कोन्हे, तंहिंजे करे पंहिंजो वक़्तु न विञाए ऐं उन वक़्त जे हिसाब सां 1000 ॿ जेके उनखे जेब में हुया उनखे ॾिनई। उन चयोसि पैसा मां वटि पिया आहिनि, मूंखे पैसनि जी ज़रूरत कोन्हे, पर साईं आसीस करे मुंहिंजी माउ उथी पवंदी, बाक़ी कोई चांस कोन्हे। ऐं हू बि पंहिंजे ख्याल में हो कि जल्दी खणी वञे अस्पताल में, जेको थी सो थी, हिते ई वेही वेंदई। मूं चयो न साईं हुजे, ऐं उनखे बि साईं सां मिलणो। साईं जीअं उथिया, मुंहिंजी माउ ॾाढी बीमार आहे, त साईं जन देरि सां तां चाकड़ी साहिब जे मथे ते रखियो ऐं जीअं मालिक ॾे निहारियो, माई उथण शुरू कयो ऐं जल्दी सही थी वई। तॾहिं उन सेठ जे ॿार खे चयो बाद में, छा तुंहिंजो यकीन हुयो जंहिंजे करे तुंहिंजी माउ उथी? यकीन पहिरियों बि मुंहिंजो हुयो, पर हक़ीक़त में यकीन उन साईं जो जंहिंजे करे मुंहिंजी माउ उथी। मां त पहिरियों बि हुयुमि, पहिरियों बि वेठो हुउसि। सो हक़ीक़त में विश्वास, यकीन, आस्था, उहा असांखे मालिक सां मिलाईंदी आहे। जेतिरो विश्वास हूंदो, जेतिरो यकीन हूंदो, जेतिरो प्यार हूंदो, जेतिरी उमंग हूंदी, ऐं उहो विश्वास ऐं यकीन हक़ीक़त में उहो हूंदो आहे जेको कॾहिं डगमगाए न। कहिड़ो बि माहौल हुजे, कहिड़ी बि स्थिति हुजे, मुंहिंजो मालिक, मुंहिंजो सचो साईं वेठो आहे, सभु सही थींदो। ऐं सही थींदो माना सही थींदो। जॾहिं थोरी थोरी ॻाल्हि ते असां डगमगाईंदा, कोई असां थोरो वधंदा आहियूं, उन वक़्त बि असां अहंकार में ईंदा। ऐं जॾहिं कॾहिं थोरी तकलीफ़ थींदी आहे, तॾहिं बि असां डगमगाईंदा। ऐं उन डगमगाहट में असांजो जीवन डगमगाइजी वेंदो आहे, असांजो विश्वास डगमगाइजी वेंदो आहे। पोइ जेतिरो विश्वास डगमगाइबो, ओतिरो उहो कमु डगमगाइबो, ओतिरो जीवन डगमगाइबो, ओतिरो ई असां जेतिरो ई डगमगाईंदासीं, हर चीज डगमगाईंदी। तंहिंजे करे वर्सी जो मक़सदु मां मालिक सां मिलां, ऐं मालिक सां मिलण जे लाइ हर हाल, हर वक़्त पंहिंजो पाण खे उन ते छॾिणो पवंदो आहे। आमतौर सां तकलीफ़ वक़्तु चवंदा आहियूं मालिक किथे आहे, पर ख़ुशियुनि ऐं सुखनि वक़्तु पंहिंजे अहंकार खे भरींदा आहिनि, पंहिंजो पाण खे सम्झण लॻंदा आहिनि। तंहिंजे करे जीवन थोरो असांजो हेॾे होॾे थी वेंदो आहे। पर उन साईं असांखे उन सचे साईं में विश्वास, उन में यकीन, आस्था, उहा सेखारी। ऐं उहा न सिर्फ़ु सेखारी, पर बणाए ॾेखारी, जीवन में करे ॾेखारी। ऐं हक़ीक़त में जीवन में करण ई सभु कुझु हो। ॻाल्हाइण एतिरो कोन्हे, ॻाल्हाइण जे मुल्क करण जो मुल्क तमामु घणो। जीअं असां ॾिसंदासीं सचे साईं जे जीवन खे, भगत साहब खे, जॾहिं हू सत्संग कंदा हुआ, पंहिंजो ज्ञान ॾींदा, आशीर्वाद ॾींदा, भक्ति में हूंदा, त साईं जन अठे अठे 40 कलाकनि ताईं लगातार भक्ति कई। ऐं भगत साहब 8 खां 10 कलाक त भक्ति करे वेंदा। ऐं उन वक़्तु जेका हुनजी आसीस हूंदी, जेका वचन हूंदा, जेका वाणी हूंदी, उहा अहिड़ी जो हूंदी, एतिरे वक़्त में कंहिंखे उथण ते बि न हूंदी। घड़ी कंहिंजे लाइ उथण लाइ तयारु हूंदा त इहो लफ़्ज़ रहिजी वेंदी, इहा आसीस, इहा रहमत रहिजी वेंदी। पर उनजे बावजूदि जंहिंजो हिकु हिकु वचन जीवन बदिलाइण वारो हो, पर अॼु ताईं जॾहिं बि
उन्हनि वॾड़नि सां मिलबो आहे, मां उन्हनि सां बि मिलियो, जन सचे साईं जो दर्शन कयो, सचे साईं जी भक्तियूं ॿुधियूं, उनमें हुआ। ऐं साईं जो आवाज़ शहंशाह सतगुरु साईं रामदास साहब, उहो तक़रीबन 4 किलोमीटर ताईं वेंदो। उनखे पाण ॿुधाए त 4 किलोमीटर जो पंधु हो, जेको उहो थियुसि, हितां खां 4.5 किलोमीटर परे राड़की साहब। चवंदो हर रोज़ जॾहिं साईं जन दरबार जो नेम कंदा, पंहिंजो आवाज़ आला पींदा, त असां पंहिंजे ॻोठ में सकून सां वेही करे ॿुधंदा हुआसीं, सभु उथी करे जाॻंदा हुआसीं, ऐं उते असांखे सभु कुझु ॿुधण में ईंदो। यानी 4 किलोमीटर ताईं आवाज़ जंहिंजो एतिरो क्लियर ॿुधण में अचे, उहो छा हूंदो। ऐं वरी अहिड़ो आवाज़ उते वेही करे शांति में सभु सिर्फ़ु ॿुधंदा, आनंद वठंदा, मालिक जी रहमत खे पाईंदा। पर जॾहिं बि साईं जन सां या भगत साहब सां जेके बि हुननि जी रहमत में आया, जन बि ॿुधो, कॾहिं बि हुनखां पुछंदा आहियूं एतिरो वक़्तु ॻायूं, हिकु लफ़्ज़ बि तव्हां न छॾे सघंदा हुयो, ज़रूरत बि पूरी न करे सघंदा हुयो, उथण न सघंदा हुयो, त पोइ उन्हनि चयो छा। पर जॾहिं बि हुनजी ॻाल्हि ईंदी आहे, हू चवण उन्हनि खे यादि न हूंदो आहे, करणु सच्ची यादि हूंदो सभिनी खे। आया हे वचन कयूं, हेतिरनि ते रहमत थिया, हेतिरनि खे तारे छॾियऊं, हेतिरनि जा घर भरियऊं, हेतिरनि खे ख़ुशियूं ॾिनऊं, हेतिरनि खे वचन सां ॿार ॾिनऊं, सभु जेको बि आहे, जंहिं जन घुरियो उन्हनि खे सभु कुझु ॾिनऊं। जन मोक्ष घुरियो, नाम घुरियो, आसीस घुरी, घर घुरियो, खुशी घुरी, खुशहाली घुरी, औलाद घुरी, पंहिंजो घर वसजण घुरियो, जन जेको कुझु घुरियो उहो सभु कुझु उन्हनि खे पई ॾियो। सो हक़ीक़त में कमाल उन्हनि जी करणी जो, कमाल जेको उन्हनि करे ॾेखारियो, सिर्फ़ु ज़बान सां न चयो, पर उहो करे ॾेखारियो। ऐं शहंशाह सतगुरु साईं रामदास साहिब जो जीवन अहिड़ो रहियो, हुन मुंहं मां जेका ई अखर निकिरंदो उन वक़्तु थींदो, जेका आसीस मिलंदी उन वक़्तु सभु सही थियण लॻंदो। तंहिंजे करे हक़ीक़त में असांखे जीवन उन्हनि करणु सेखारियो। ऐं साईं जे जीवन खे ॾिसंदासीं, मुंहिंजो विश्वास, मुंहिंजो यकीन उहो बि करण ते रहियो, त मुंहिंजो मालिक बसि हे कमु कंदो, कंदो माना थींदो। हक़ीक़त में वर्स जो मक़सदु न वरसजणु, कुझु बणजणु ऐं वरसजणु। संसार में डगमगा थींदी रहंदी आहे असांजी सोच आहे, पर असल वरसजणु आहे जेको सभु कुझु विसारे मालिक खे पाए, उनमें वसनि, उनमें समाइजनि। ऐं जॾहिं वसबो, समाइबो, त पोइ उन वांगुरु थी वञिबो। जीअं पाणी जी बूंद जेसिताईं बूंद आहे, जेसिताईं सागर सां न मिले, सागर सां मिलण खां बाद बूंद वई, पर उहा बूंद बदिलजी करे सागर थी वई, त पोइ उहा बूंद घाटे में कोन वई, पर विशाल सागर बणिजी वई। साॻे नमूने जंहिं पंहिंजो पाण खे मिटाए उन मालिक खे ॾिनो, पंहिंजो तशख़ुस, पंहिंजी सुञाण, पंहिंजो सभु कुझु मिटाए करे मालिक महिरबानी कयो, त पोइ मालिक उनखे मिटजण न ॾिनो, पर उनखे मटाए करे पाण जहिड़ो करे छॾियो, उन बूंद खे सागर बनाए छॾियो, पंहिंजी आसीस में भरे छॾियो, पंहिंजी गोद में भरे छॾियो, ऐं पोइ हमेशह जे लाइ उनखे अमर करे छॾियो। सच जंहिं प्यार भरी घड़ियुनि में पर सभु गॾु थियो, सभु उन सच साईं जी आशीर्वाद पाइण जे लाइ गॾु थिया आहिनि। ऐं सभु जेके सभु बस जा भाउ और भेनर मिली करे संत सतराम धाम भोपाल ते जो वरसी उत्सव मल्हाए रहिया आहिनि, संगत पाण सभु उनमें शामिल आई, ऐं मालिक दरिया ई अरदास त पाण सभिनी खे अहिड़ी सुमत ऐं रहमत बख़्शे, हक़ीक़त में विश्वास, यकीन असांजो जीवन बणिजे, ऐं मालिक जी रहमत असांजी ज़िंदगी
असांजो सभु कुछ, असांजो संसार, असांजो स्वर्ग, असांजो वैकुंठ, असांजो मालिक जो वास, सब कुछ पढ़जी वञे ऐं हक़ीक़त में असां वञी वसजण में वसी करे मालिक जी रहमत में सदाई वसंदा रहूं। सो अॼु जी प्यार भरी घड़ी सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे पूज डेवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब जे तरफां दूल्हा दरवेश साईं कन्हैयालाल साहब जन जी वर्सी उत्सव जे प्यार भरे अवसर ते आशीर्वाद शुभकामनाऊं वाधायूं सचो सतराम, सचो सतराम, सचो सतराम।